हुकूमत अहम आइनी ऐं सियासी मामलनि ते मुशावरत लाइ इतिहादी जमायतुनि जे समूरनि पार्लिमानी मेंबरनि खे अॼु इस्लामाबाद तलब करे वरितो। पार्लिमानी मेंबरनि खे ईंदड़ कुझु ॾींहनि में थींदड़ अहम कानून साज़ीअ बाबति एतमाद में वरितो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान हुकूमत खे मशरूत सहकार जो सिग्नल ॾेई छॾियो। हुकूमत जी कानूनी टीम आइनी तरमीम जे मसवदे ते गौर करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लिमानी मेंबरनि सां मुलाक़ात कंदो। पीपी मेंबरनि जो इजलास अॼु राति थींदो। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु शाम 5 वॻे थींदो। नेशनल यूनिवर्सिटी तरमीमी बिल ते कानून साज़ी थींदी। 8 नुक़्तनि वारी एजेंडा में वज़ीराबाद में पासपोर्ट ऑफिस न हुजण ते ध्यान छिकायो नोटिस शामिल। हैदराबाद एयरपोर्ट जे कमर्शियल उॾामुनि लाइ बंदिश ते बि ध्यान छिकायो नोटिस ते ॻाल्हायो वेंदो। हाला भरसां ट्यूबवेल ते सुतल ॻोठाणो अणॼातल हथियारबंदनि हथां क़तल। ॻोठ शाह मोहम्मद ॾाहिरी वासी जावेद अली ॾाहिरी खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल कयो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ठटेवासी पोरे ते गरियाब सिटी थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि हथां बेदर्दी सां क़तल माल जे वाड़े ते मज़दूरी कंदड़ नौजवान अमीर शोरो खे अणॼातल जवाबदार क़तल करे संदसि लाश झंग में उछलाए विया। ठटे में मकली वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग में ज़ख़्मी रिज़वान समो कराची जे अस्पताल में दम ॾिनो। वारसनि जो एहतिजाज। नाइजीरिया में ऑयल टैंकर जो ट्रक खे टक्कर खां पोइ धमाको। 48 ॼणा फौत थी विया, केतिरा ई ज़ख़्मी। वॾे ख़ाबरू इदारे मूजिबि ऑयल टैंकर रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िरनि ऐं जानवरनि सां भरियल ट्रक सां टकराइजी वियो। हादसे जे नतीजे में 48 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल। धमाके सबबि केतिरनि जी हालत ॻणिती जोगी। फौतुनि में इज़ाफ़े जो ख़दशो। एशिया जो ताक़तवर सामुंडी तूफ़ान यागी वियतनाम सां टकराइजण खां पोइ कमज़ोर थी वियो। वियतनाम में सामुंडी तूफ़ान सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 21 ॼणा फौत, 229 ज़ख़्मी। परॾेही ख़बरू इदारे मूजिबि आचर ॾिहाड़े ते वियतनाम सां टकराइजण खां पोइ सामुंडी तूफ़ान यागी उत्तर वियतनाम में एक्सपोर्ट ओरिएंटेड फैक्ट्रियुनि ऐं कारख़ाननि जे इंफ्रास्ट्रक्चर खे शदीद मुतासिर बि कयो। मराकश में तेज़ बरसातुनि खां पोइ ॿोॾवारी सूरतहाल। मुख़्तलिफ़ हादसनि में 11 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। 9 ॼणा लापता। मराकशी अमलदारनि मूजिबि ॿोॾ सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 11 ॼणा फौत ऐं 9 लापता थी विया आहिनि। ॿोॾ सबबि 40 घरनि खे नुक़सानु पहुतो। 90 खां वधीक शहर तबाह थी वियूं। गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी वधीक 33 फ़लस्तीनी शहीद। शहरी दिफ़ा वारो डिप्टी डायरेक्टर घरभातियुनि समेत शहीद। ॾखण लेबनान में 3 एमरजेंसी अहलकार शहीद थी विया। ओलह किनारे जे सरहद ते बि फायरिंग जो वाक़ियो। इसराइल उर्दुन खां ज़मीनी रस्ता बंदि करे छॾिया। गज़ा में गॾियल क़ौमनि जे पोलियो ख़ात्मे वारी मुहिम जारी। 69% ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया विया। इसराइल में यरग़मालियुनि जी वापसी लाइ मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। मुज़ाहिरीन जो हमास सां जंगबंदी जो मुतालबो। अमरीका जो नए सीज़ फायर तजवीज़ुनि ते कमु जारी।